लीडर भाऊ दुर्मोहन बुर्रो भी असांजी महफ़िल में मौजूद आहे। मां साईं जन के भी वेलकम तो कयां। अबे बोस, शहदाद कोट जा दोस्त, ठुल जा दोस्त, जेके भी हिते कही पहुता आहिनि, जेकबाद जा दोस्त, असांजो असांजो प्यारो नंढड़ो भाउ उसामा मेंगल भी हिते पहुतो आहे, उनखे बि मां ख़ुशामदी चवां थो। जेके भी दोस्त जंहिंजा नाला मूं वरिता, जंहिंजा न वठी सघियुसि, पर आख़िर में उहा पार्टी जेका मुल्क जो चौथो थंबो आहे, सहाफ़ी बिरादरी, उन्हनि जो भी मां शुक्रगुज़ार आहियां दोस्तनि जो, असांजे नंढड़े सॾ ते उन्हनि जी महिरबानियूं जो हिते पहुता ऐं सभु लाइक़ एहतराम दोस्त, असांजे जेक बाबा जो घणी मोहबतूं ॾींदड़ मुंहिंजो प्यारो पहिरीं भाउ मोहम्मद अयूब शेख साहब, उहो बि हिते पहुतो आहे। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसन अमला वहुवल अज़ीज़ुल गफ़ूरुल्लज़ी खलक़ सबअ समावातिन तिबाक़ा मा तरा फी खल्क़िर रहमान मिन तफ़ावुत फर्जिल बसर हल तरा मिन फुतूर सुम्मरजिल बसर कर्रतैन यनक़लिब इलैकल बसर खासिअन व हुव हसीर वलक़द ज़य्यना अस्समाअ दुनिया बिमसाबिह वजअलनाहा रुजूमल लिश्शयातीन वअतदना लहुम अज़ाबस सईर। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जज़ाकल्ला। काने जो बेहतरीन सिंगर असांजो प्यारो दोस्त शिराज अब्बासी साहब के गुजारिश कंदुसि त सोहणे लतीफ़ जी वाई पेश करे। शिराज अब्बासी साहब, ताड़ियूं दोस्तो, चाचा खुदा ताड़ियूं वॼाई न कर जी। जॾहिं वाई पढ़िजे त थोरो ख़ामोशीअ सां ॿुधिजो, वॾी महिरबानी थींदी तव्हांजी। अलो सुखन वारी सदा वो हो मता का मूसी करे अंदर जिनी अदा वो हो डोंगर से डोरी दियो हो बोली मुझी अला बोली मुझी बांबे
कटरियाणी अला नाया खान कटरियाणी अला बोली मुंजी हो अलो हो अला लुरंदी आयसे लहर विच मां लुरंदी आयसे लहर विच मां हो जिंद पताणस अला जिंद पताणस ना पानी अला नया खान कटरियाणी अला बोली मुंजी हो अलो हो अला नंढेड़े लाकू दुख ॾिठा मूं हो सुरन में जिंद अला सुरन में जिंद सामाई अला नया खान कटरियाणी अला बोली मुंजी हो अलो हो अला अदियूं शाह लतीफ़ जवे भिट जो घोट लतीफ़ जवे हो सैयद थींद में अला मुर्शिद थींद में साणी अला नया खान कटरियाणी अला बोली मुंजी हो अलो हो अला जी लतीफ़ जी लतीफ़ कनि था ऐं उनजे जेको फ़नी ख़िदमतूं आहिनि इन्हनि ताड़ियुनि सां इन भरपूर दाद सां उनखे उनजो सिलो मिलंदो। असांजो पहिरीं प्यारो दोस्त मोहतरम फयाज़ लाशारी उनखे गुज़ारिश कंदुसि त स्टेज ते अचे। फयाज़ लाशारी साहब।
मां गुज़ारिश कंदुसि साईं अली रोशन शेख साहब के ॿ लम्हा तकलीफ़ करे अची असांजे पहिरीं प्यारे दोस्त फयाज़ लाशारी जे लाइ चंद अखर चंद जुमला ॻाल्हाइनि। टाइम मुख़्तसिर आहे, ड्रामो बि स्टार्ट करिणो आहे ऐं दोस्त तोहफ़ा बि खणी आया आहिनि, उन्हनि खे बि जेको आहे सॼी सेरेमनी खे हलाइणो आहे। साईं अली रोशन शेख साहब, भरपूर ताड़ियूं दोस्तो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मथे वेठल फयाज़ लाशारी, मुंहिंजे साम्हूं वेठल सभई आर्ट सां मोहबत कंदड़ शिकारपुर जा शहरी आर्टिस्ट, ॿाहिरां कई आयल महिमान, सभिनी खे अस्सलाम वालेकुम। फयाज़ लाशारी हक़ीक़त में त हिकु अहिड़ो प्यार कंदड़ ऐं जाखोड़ी दोस्त आहे जेको हिन शिकारपुर शहर में फ़न खे, आर्ट खे ज़िंदा कयूं, गुल आर्ट अकेडमी जे नाले सां हिकिड़ी अकेडमी खोलियूं, दोस्तनि खे पाण सां गॾु कयूं वेठो आहे। हू जहिड़ो सुठो आर्टिस्ट आहे, तहिड़ो सुठो इंसानु आहे। जसो आहे हिननि सभिनी दोस्तनि खे जिन अहिड़े हिकु दोस्त खे मान ॾिनो आहे, हुनजी रिहाण कई आहे। खेसि रिहाण जूं तमामु घणियूं मुबारकूं लख लाइ। वॾी महिरबानी साईं, अलाह तव्हां ख़ुशि रखंदो। हाणे मां हिकिड़ो असांजे मुआशिरे जो ॿियो वॾो तंबो लेडीज़, उन खां सवाइ मुआशिरो न लाइ ॿ लफ़्ज़ हिन स्टेज ते जी ॻाल्हि आहे ऐं तव्हां ऑडियंस सां बि जेको आहे उनजो तारुफ़ थी वेंदो हिन हवाले सां। अस्मा खे केरु न सुञाणे, हाणे हिते ख़बर पवंदी त अस्मा जे अचण ते हिकु दोस्त केतिरियूं ताड़ियूं था वॼाइनि। तव्हांजे साम्हूं अस्मा भुट्टो। असां ख़ुशनसीब आहियूं जो असांजे सिंध में अहिड़ियूं बहितरीन आर्टिस्टूं मौजूदु आहिनि जेके सिर्फ़ु न आर्टिस्ट पर फ़न सां मोहबत कंदड़ आहिनि। पहिरियां त तव्हां सभिनी खे जेके बि शख़्सियत मुंहिंजे साम्हूं वेठियूं आहिनि, मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम या अली मदद। सभई क़ाबिल एहतराम आहियो, इज़त सभिनी जी बराबर जी आहे। अॼु हिन ख़ुशी जे मौक़े ते फयाज़ लाशारी साहब खे मां खोड़ सारियूं मुबारकूं ॾींदसि। ही रिहाण हिकु न पर हिन शख़्स जे लाइ मां चवंदसि त हज़ारें थींदियूं रहनि, छो त ही इन लाइक़ु आहे। हालांकि मां अॼु जे ॾींहं ते वञणी हुयसि काॾे, पर जॾहिं मूं फयाज़ सां वाइदो कयो त फयाज़ मां जिते बि हुजां तव्हांजी ख़ुशी में मां ज़रूरु शरीक थींदसि। सो मां दिलि सां हिकु दफ़ो ॿीहर फयाज़ तव्हांखे बाबा मुबारक थी चवां ऐं ईअं ई सभु पाण में ख़ुशि हुजो, मोहबतूं विराईंदा रहो, हमेशह आबाद हुजो। वॾी महिरबानी अस्मा, वॾी महिरबानी। बाबा खणी अचे, हिकिड़ो हिकिड़ो करे अचो। अॻियां परे थियो, आराम आराम सां तस्वीर बि निकिरंदी वञे। जेके बि दोस्त आहिनि फयाज़ जा, कैमरा खे को पुठी न ॾे बाबा। सुभाणे फयाज़ करे शादियूं मल्हाइणियूं बि आहिनि, मोटाए बि दोस्तनि खे ॾींदो ज़रूरु कॾहिं न कॾहिं। एतिरियूं ॾेई चुको आहे जो असां 10 दफ़ा फयाज़ खे ॾियूं त बि मोटाए नथा ॾेई सघूं। हा साईं, हिन जो वॾो किरदारु आहे, अलाह हिन खे ख़ुशि रखे। अॼु हुनजो इहो सबूत आहे, दोस्तनि जी कतार लॻी पई आहे, हुनजी मोहबतूं, हुनजो प्यारु आहे। चाचो जियल ख़ान दस्ती बि ॾेठो थी पियो आहे। यूनिस जाफरी साहब, मुझे प्री प्यारो शागिर्द मोहम्मद यूनिस जाफरी साहब, सलीम खान जाफरी साहब। अदा सलीम फोटो कटरा जाए।
असांजो नई पीढ़ी जो बेहतरीन शाइर वफ़ा चोलियाणी साहब किताब जो तोहफ़ो खणी पहुतो आहे। वफ़ा चोलियाणी साहब उनजी वॾी महिरबानी। अली हसन जाफरी साहब, मेहरबानी। फजल रहमान जी मेहरबानी, वाह मेहरबानी। सदाम शेख साहब, राजा खान हाजाणो साहब, इल्ताफ जोगी साहब। अदा माइकन जो ख्याल कजो, आराम सां अचो, तकड़ न कयो, माइक भञी छॾींदो। आराम आराम सां। गुलनि जा तोहफ़ा, हारनि जा तोहफ़ा, दोस्तनि जूं मोहबतूं, महिरबानियूं। आराम सां अचो, आराम सां अचो। इम्तियाज़ जोगी साहब असांजो पहिरीं प्यारो भाउ आहे, असांजे हिकिड़े सर ते अची पहुचंदो आहे। अदा पुठी न ॾियो। उस्ताद फ्याज जो शागिर्द फ़हीम फिदाई जमाली साहब बि पहुतो आहे। सजाद अहमद संजरानी साहब, उहो बि पहुतो आहे, हुनजी महिरबानी। सदर वधायो साहब, उनजी बि महिरबानी। रियाज़ अब्बासी साहब, असांजो यार पहिरीं मानो कर। हा हा जी जी। चाचो जियल खान दस्ती साहब, इहो फोटो बाबा जरूर असांखे यादगार खपे। चाचे जियल खान वारो बाबा। साईं मां पाण छो पाईंदुमि, मां पाराईंदुमि। असांजो मोहतरम ऐं मोज़िज़ भाउ दुर मोहम्मद बुरड़ो साहब, उहो बि किताब जेको हुनजो पंहिंजो आहे खणी पहुतो आहे, उहो फ्याज़ खे तोहफ़े तौरु ॾींदो। ऐं नसरुल्ला बिरोही साहब, मुंहिंजो यार, असांजे दुख सुख जो साथी, उहो बि पहुतो आहे। भाउ दुर मोहम्मद बुरड़ो साहब, थोरो जॻह ॾेई ॾिजो, पंहिंजो किताब खणी हिते पहुतो आहे। भाउ मोहम्मद अकबर जी महिरबानी जे मूंखे बि हार पारायो, लख कुर्ब। मता सम्झो त असांखे कोई नथो सुञाणे। चाचा नादर हिकिड़ो हार त मिलियो भला। साईं अली रोशन शेख साहब, साईं हादी बुगटी साहब, साईं अब्दुल सत्तार खुहावट साहब, तव्हांखे तकलीफ़ ॾिनीसीं, लख कुर्ब, लख कुर्ब। अॼोकी महफ़िल, अॼोकी महफ़िल, मोहबतुनि जी महफ़िल, प्यार जी महफ़िल। अॼु मुंहिंजे भाउ खे ही मान मिलियो, ईअं सम्झो ॼण त मुंहिंजा थक लही पिया। असांजो यार आहे, असां सां मोहबतूं वंडींदड़ आहे। साईं अब्दुल सत्तार खुहावट साहब जे लाइ ताड़ियूं। आर्ट काउंसिल लाड़काणे जो बानी, असांजो महिरबान साईं अब्दुल सत्तार खुहावट साहब, थैंक यू सर। भाऊ लाराइब सजन साहब लाड़काणे खां, असांजो जाखोड़ी अॻवान भाऊ मुनवर रिंद साहब, उन्हनि जी वॾी महिरबानी, लख कुर्ब। साईं आशिक अली दायो साहब, हर माण्हू जो ॼातल सुञातल, हर वक़्तु चेहरे ते मुर्क, पर उहा मुर्क भाऊ पदर खां घटि हूंदी आहे, उन वटि तमामु घणी हूंदी आहे। साईं आशिक अली दायो साहब, भाऊ बदर सुमरो साहब, असांजा महिरबान, असांजा सीनियर, असां उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं। उन्हनि जा लख कुर्ब जो उहो असांजे नंढड़े सॾ ते अॼु हिते शिकारपुर में अची पहुता, उन जूं महिरबानियूं। ऐं इंतिहाई प्यार मां अदो मुमताज़ ख़ासि के लिए बि हार कयूं हले पियो। मलार सिंधी साहब, असांजो पहिरीं असांजो महबूब गुलमुनीर गुल साहब, गुलमुनीर गुल फ्याज़ लाइ प्यार ऐं पाबो मां तोहफ़ो आंदो आहे। लाला मोहम्मद अली तहीम, है सिंध जो सोनो अदाकार, हीरो मुंहिंजो यार मलार सिंधी साहब, उन्हनि जी वॾी महिरबानी। उस्ताद रियाज़ मीरानी साहब, भाकुर ऐं चुमियूं, प्यार ई प्यार। लाला मोहम्मद अली तहीम, सिंध जो वॾो नालो। अब फोटो ज़रूरी आहे। मुमताज़ अली खासकेली साहब, पुराणो साथ मोहबतूं। ऐं मां मुमताज़ खे चवंदुसि हिकिड़ो मिंट माइक वठे, फोटो खां पोइ
दाद मोहन बलोच अलाए किथे आ अलाई वठ जाए हाणे ज़फर खोकर बाबा आरिफ कलादी घणनि छोकरनि जी दिलनि ते हुकुमरानी कंदड़ रुगो असमा खिले थी दोस्त जेके ड्रामे में किरदार प्ले कंदा उन्हनि खे गुज़ारिश आहे त मेकअप रूम में पहुंचो हलनि ऐं पंहिंजी तयारी शुरू कनि बस हर वक़्तु असां सां गॾु सारे अवार्ड तमामु वॾो अवार्ड सिंध जो तमामु वॾो सदा हयात आर्टिस्ट लाला अब्दुल हुसैन अल्लाह से हुनखे जन्नत में जॻह ॾींदो हुनजो अवार्ड खणी प्याज़ लाइ हिते पहुतो आहे बड़ी मेहरबानी आरिफ जी मोहब्बतूं प्यार दाद मोहम्मद बलोच मुझो यार अलाए किथे आहे उनखे गुज़ारिश आहे तो स्टेज ते अचे हाणे मां अदे फयाज़ लाशारी के रहमान तमाम आयल मोअज़्ज़ज़ शख्सियात असांजे हिन प्रोग्राम में जेके भी दोस्त आया आहिनि साईं हाजी इलाही शेख साहब ऐं असांजे आर्ट काउंसिल जा जेके भी साईं अब्दुल सत्तार खावर साहब साईं बदर सुमरो साहब साईं आशिक गायो साहब लारेब सजण साहब साईं अली रोशन साहब ऐं कश्मीर खां इम्तियाज़ लाशारी साहब आरिफ कलादी साहब घोटकी खां अब्दुल फताह संगड़ असमा भुट्टो ऐं उन सां गॾु आयल जेके भी महिमान आहिनि चाचो जियल दस्ती साईं दुर मोहम्मद बुल्लो साहब जेके भी आहिनि चाचो जियल दस्ती ऐं सभिनी दोस्तनि जो मां बेहद शुक्रगुज़ार आहियां ऐं असांजी जेका ही टीम आहे अदे ज़फ़र खोखर अदे मुमताज़ ख़ासि खेली जो मां बेहद शुक्रगुज़ार आहियां जिन मूंखे लाइक़ु सम्झो ऐं अॼु मुंहिंजी ही रिहाण रचाई जंहिंमें जेके भी दोस्त आहिनि मां सभिनी खे पंहिंजे दिली तौर ते भलीकार चवां थो ऐं मुंहिंजो बचपन जो क्लास टीचर उस्ताद सिकंदर अली भयो साहब उन जी भी मेहरबानी रमज़ान बुल्लो साहब ऐं अदो रियाज़ अब्बासी साहब मुंहिंजा ॿिया काफ़ी दोस्त आहिनि चाचो गुलमुनीर ख़ान कंगो ऐं साईं एजाज़ चांडियो खीरो बुल्लो सभिनी दोस्तनि जो मां बेहद गुज़ार आहियां बेहद शुक्रगुज़ार आहियां साईं नादर बलोच उस्ताद महबूब बलोच ऐं रियाज़ मीराणी इम्तियाज़ जोगी मोहम्मद अशरफ जावेद साहब काफ़ी दोस्त आहिनि कंहिंजा नाला खणी कंहिंजा खणा सभिनी जो मां बेहद थोराइतो आहियां जिन मूंखे मान बख़्शियो लख कुर्ब मौला तव्हांखे सदाईं आबाद रखे महिरबानी था दोस्तन के गुजारिश आए तो अजरक के टोपी स्टेज ते पेश कन लाशारी फयाज़ लाशारी की गुजारिश है